अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जो दोस्तों जेका हाणे नेक्स्ट एपिसोड अचण वारा आहिनि इन्हनि जी वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों तव्हां इन्हनि में हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु नोट कजो, मंसूर खान इहा ॻाल्हि ज़रूरु कंदो त मां जिन लाइ मुंहुसि उहे कुल्हे कांदी कोन थिया। ऐं अचण वारा एपिसोड जेका आहिनि ख़ासि करे तव्हां यादि कजो त शाहनवाज़ खान जे लाइ टफ थियण वारा आहिनि। हाणे शाहनवाज़ खान पंहिंजूं गेमूं खेॾे चुको आहे। आहिस्ता आहिस्ता हाणे जेको आहे शाहनवाज़ खान जे कंध में इहा गेमूं पवंदियूं, जेको खेॾंदो रहियो आहे, जेको अवाम खे ज़लीलो ख़्वार कंदो रहियो आहे, जेका बि हुन मकर फ़रेब कयो हुन दुलाब कया उहे हुनजे कंध में पवंदा। ऐं उहे ई ॻाल्हियूं जेकियूं माण्हू सोचे रहिया हुया त शाहनवाज़ खान भलो आहे, पोइ जॾहिं हुनखे ख़बर पवंदी सभु जा कम इन जा आहिनि त पोइ हू इन खे लानतूं हणंदा, इहे रहज़न वारा, मुराद वारा, ॻोठ वारा सभई। छो त उन्हनि खे फ़िलहालु रहज़न खे ख़बर न आहे त इहो कमु शाहनवाज़ खान जा आहिनि। हुनखे त ख़बर आहे त मंसूर खान करे थो, लेकिन मुराद बि शाहनवाज़ खान जे ख़िलाफ़ु हुयो, लेकिन हाणे मंसूर खान जे ख़िलाफ़ु थी वियो आहे। आहिस्ता आहिस्ता इहे सोडल वारा मसइला बि ज़ाहिर थींदा ऐं सोडल खे पोइ ख़बर पवंदी त सॼा कम शाहनवाज़ खान हीअं कंदो रहियो, असांखे विढ़ाईंदो रहियो। छो सोडल कुझु न कुझु पोइ बि शाहनवाज़ ते यकीन कंदो आहे, मुराद बिल्कुलु नाहे कंदो। ऐं अहिड़े हिसाब सां अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। महिरबानी करे दासी टीवी खे सब्सक्राइब, हिन वीडियो खे लाइक ऐं हिन खे शेयर ऐं कमेंट आल कंदा।